अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हम सरी यूट्यूब चैनल के प्रोग्राम सूरत हाल में अवांखे भलीकार। नाज़रीन, अॼु असांजो पूरो फोकस पंहिंजे प्रोग्राम जो शहीद नसरुल्लाह गॾाणी हूंदो। अञा ताईं जेसि ताईं कि ही असां रिकॉर्ड करियूं पिया पंहिंजो व्लॉग, त उन शहीद जी FIR दाख़िल न थी आहे। ही आहे असांजे कानून जी हुक्मरानी, जंहिंजे करे ताक़तवर माण्हू कानून खां डिॼे कोन थो। हू कानून खे खेॾाए थो पियो ऐं कानून उन जे हथनि में खेॾे थो पियो। हिकिड़ो माण्हू जेको समाज खे बहितर करण जे लाइ पंहिंजी बिल्कुलु ग़रीबत वारी पोज़ीशन में पर बहादुरी सां पंहिंजे इलाइक़े जे हर उन कमज़ोर माण्हू सां गॾु बीठो रहियो, जंहिंसां ॾाढनि ॾाढायूं पिए कयूं ऐं पोइ उन ॾाढनि जे ॾाढाई जो शिकार थी वियो। पूरी सिंध सरापा एहतजाज आहे। पूरी सिंध जा माण्हू शहीद नसरुल्लाह गॾाणी सां गॾु बीठा आहिनि, पर कानून उन सां गॾु कोन थो बीहे। कानून उन मुद्दे ख़ारिज भोतार सां गॾु बीठो आहे, जंहिंजे लाइ हींअर ट्रेंड हले थो पियो, भोतार माए फुट। नंढो ॿार बि लिखे थो, वॾो बि लिखे थो पियो, पर कानून जंहिंखे ताक़त मिलियल आहे रियासत जे तरफ़ खां, जेको मुआफ़िज़ आहे आम माण्हू जो, उहो पंहिंजी ज़िम्मेवारी अदा कोन थो करे पियो। पंहिंजी ज़मीर खां पुछणु खपे, उहे छा था कनि पिया? FIR कोन था कढनि पिया। उन जा मुख़्तलिफ़ बहाना आहिनि। शहीद नसरुल्लाह गॾाणी तारीख़ जो किरदार बणिजी वियो आहे। सरकार लतीफ़ जे ससी सुर जो उहो किरदार बणिजी वियो आहे, जंहिंमें ससी चवे थी, मौत मूंसी हल पुठीअ तो पंधु कयां। अहिड़ा किरदार जेके मौत खां न डिॼंदा आहिनि। हर माण्हू मौत खां डिॼंदो आहे। मौत इंतज़ारु कंदो आहे कंहिंजी हयाती खसण जे लाइ, पर ही माण्हू मौत खे चवंदा आहिनि, अॻियां हल, तुंहिंजे पुठियां असां पंधु करियूं था पिया। त उहे मौत खां डिॼंदा कोन उन्हनि खे, पर समाज या समाज जा उहे हिसा, सॼो समाज न, उहे हिसा जिन असांजे समाज खे बदनुमा दाग़ बनाए छॾियो आहे, जिन वटि ताक़त आहे, जिन वटि कानून जो हथियार आहे, उहे पंहिंजो कमु पूरो कोन था कनि पिया। अॼु ताईं FIR न कटी आहे। छा असां हिकु ॿी माई जिंदू जो ॾिसूं पिया, वरी उन जो किरदारु हिकिड़ो नओं था आणियूं पिया। 90s वारी कहाणी वरी ॿियो दफ़ो दोहिराइजे थी पई। शहीद नसरुल्लाह गॾाणी जे वालदा मुसमात पठाणी खे काल्ह इहो चई मोटायो वियो, FIR न कटी वई त तव्हां नालो न ॾियो उन सरदार जो, जंहिंजे लाइ पूरी सिंध सरापा एहतजाज आहे। SP उन सरदार खां डिॼे थो पियो। FIR हक़ आहे फ़िरियादी धुर जो या जेके मुतासिर धुर आहे, त उहा कंहिंजो बि नालो ॾिए। उनखे कहिड़ो ख़ौफ़ आहे SP खे त उन सरदार जो नालो न अचे, उन शहबाज़ जो नालो न अचे? तफ़्तीश कयो, पोइ जेको मसइलो थिए। 6 ॾींहं गुज़री विया आहिनि, उन ते अटैक थियो आहे। 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, उन्हनि जी फौतगी थी वई आहे। ऐं पोइ तव्हांजी वरी जेको इंसाफ़ जा जेके वेठा हूंदा जज साहिबान, उहे चवंदा तव्हां 6 ॾींहं FIR कटी आहे, उहा बि नामालूम ते कटी आहे, तव्हांजो केस कमज़ोर थी वियो आहे। ॼाणी वाणी केस खे कमज़ोर करण जे लाइ प्रेशर था वञनि पिया। मुख़्तलिफ़ रूपनि में इन ख़ानदान सां हमदर्दी करण वारा उन्हनि खे डिॼारनि था पिया। उन्हनि खे चवनि था, तव्हांजो हिकिड़ो जवान शहीद थी वियो आहे, हाणे जेकॾहिं तव्हां सरदारनि सां फिटाईंदो त पोइ तव्हांजी सभु ॿिया बि शहीद थी वेंदा। इहो ख़ौफ़ आहे। इन ख़ौफ़ खे शहीद नसरुल्लाह गॾाणी टोड़ियो आहे। उन जे ख़ानदान खे टोड़णो पवंदो,
पूरी सिंध उन्हनि सां गॾु बीठी आहे। चंद आङुरियुनि ते ॻणण वारा सरदार ही पाण ख़ौफ़ में आहिनि, ख़ौफ़ में न हुजनि हा त उहे शहीद नसरुल्लाह गॾाणी खे न माराइनि हा। इहो ख़ौफ़ आहे उन्हनि जो। ही जॾहिं पाण निकिरंदा हिकिड़ी गाॾी खणी त 10 गाॾियूं हिननि जे पोयां हथियारबंद माण्हुनि जूं हुजनि थियूं, पुलिस हिननि सां गॾु हुजे थी। इहो ख़ौफ़ न आहे, ॿियो छा आहे? हींअर माण्हू सिंध जो माण्हू शेख जी चवाणी त वेह जो डुक थी वियो आहे। ऐं जीअं जीअं ज़ुल्म थिए पियो, जीअं जीअं लुक लॻे पई, तीअं रुक थी रहियो आहे। ऐं पोइ इन्हनि मीरनि पीरनि सरदारनि जा मुंहं हेॾा थी रहिया आहिनि। उन्हनि खे हींअर सपोर्ट थो करे कानून। कानून खे कमज़ोर सां गॾु बीहणो आहे। कानून ॾाढे सां गॾु बीहे थो। 6 ॾींहं पहिरीं वारी FIR जेका कटिजणी हुई उहा अॼु ताईं कोन थी कटिजे पई। जेके हिन सां गॾु माण्हू बीठा आहिनि उहे चवनि था नामालूम माण्हुनि ते कटरायो। मुस्मात पठाणी हींअर उन सां गॾु पूरी सिंध बीठी आहे। सिंध उनखे चवे थी त शहीद नसरुल्लाह गॾाणी तुंहिंजो हिकिड़ो फ़र्ज़ न हुयो, पूरी सिंध जा बहादुर बाज़मीर माण्हू अव्हांखे पंहिंजी माउ सम्झनि था ऐं अव्हां सां गॾु बीठा आहिनि। हर क़िस्म जे मसइले में तव्हां सां गॾु बीहंदा। किथे आहे स्टेट, किथे आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जेका कूड़ा ऐलान करे पई, जंहिं चयो त असां जेका एयर एम्बुलेंस ॾिनी असां ॾिनी हुई। एतिरो कूड़ छो था ॻाल्हाइनि पिया? हींअर उहो वाज़े थियो आहे त उन्हनि जे दोस्त करीम लगारी पैसा भरिया हुया एयर एम्बुलेंस जा। छो था करियो तव्हां हिननि ॿारनि जी सहायता जी अनाउंसमेंट छो था करियो? मिनिस्टर उते पहुचे थो, उहो बि हिकिड़ो सरदार आहे। सरकार तरफ़ां को ऐलान कोन थो करे, पंहिंजे तरफ़ां का ॻाल्हि करे थो वञे। हिन वक़्तु साना मुश्ताक राजपर साहब उन ऐलान कयो आहे त शहीद नसरुल्लाह गॾाणी जे ॿारनि जो ख़र्च साना बर्दाश्त कंदी। इंतहाई जस लहणे न सिर्फ़ साना पर मुश्ताक राजपर। छो त अमेरिका जो डॉलर ऐं पाकिस्तानी रुपए में 280 जो फ़र्क़ु आहे। उते जो $1 हितां जा 280 रुपया आहिनि। जेकॾहिं साना जा मेंबर $50 गॾु था कनि त पाकिस्तानी रुपयनि में वधीक न 1000 मेंबर जेकॾहिं साना जा $50 ॾियनि था त $50,000 ठहंदा। ऐं उहे पाकिस्तानी रुपयनि में 1,40,00,000 रुपया थींदा। पर साना जा माण्हू हिते अचनि था पिया। असांजी तजवीज़ इहा आहे त उहे पैसा जेके बि गॾु थियनि था, उन साना जो को मेंबर अचे, उन्हनि जे वालदा खे या उन्हनि जे बेवा खे कैश जे सूरत में बि न ॾिए, उन जो अकाउंट खोलाए, बैंक में पैसा जमा थियनि ऐं पोइ जेको मंथली मुनाफ़ो मिले थो उन मञा उन्हनि ॿारनि जी तइलीम जो बंदोबस्तु थिए। न त हींअर उते उन जा अज़ीज़, उन्हनि जा माइट अखियूं जो वेठा आहिनि त उन्हनि पैसनि खे जेके हींअर पूरी सिंध ॾींदी ऐं ॾिए पई, या जेको सरदार पंहिंजो नालो न अचण जे लाइ पैसा ख़र्च करे पियो, उन में उन्हनि जी अखि आहे। उहे पैसा ग़लति तरीक़े सां इस्तेमालु थी वेंदा। उन्हनि चइनि ॿारनि जी तइलीम जो बंदोबस्तु न थी सघंदो। इंतहाई ग़रीबत में रहनि था पिया। उहे जेके बि माण्हू साञावंद सखी मुड़ुस सपोर्ट कनि था पिया माली तौर ते, उहे उन खे बि हिकु मैकनाइज़ तरीक़े सां उन जी सपोर्ट कनि। पहिरीं असां ॿुधो न त जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे। असां सम्झूं था त इन ॾाढ जो, इन भोतार के कल्चर जो, कानून जे बेवसी जो इंतकाम सिर्फ़ तइलीम आहे। इन्हनि चइनि ॿारनि खे मुकमिल ऐं बहितर तइलीम मिलणु खपे। जीअं इहे 4 ॿारड़ा वॾा थी, 4 नसरुल्लाह
गॾाणी पैदा थियनि, पर उन्हनि में एतिरी ताक़त हुजे, तइलीम जे ज़ेवर सां, तइलीम जे हथियार सां एतिरा ताक़तवर हुजनि जो कंहिं बि जाहिल ॼट भोतार खे जुरत न थिए त इन्हनि जो वार विंगो करे सघे। इहे 4 ॼणा जॾहिं मथे 20 सालनि खां पोइ उन पोज़ीशन में अचनि त उहे 400 ॿिया माण्हू पैदा करे सघनि था। सरकार सगोरी हिकु मॉडल स्कूल बनाए शहीद जे ॻोठ में, ऐं उते जेके ॿारड़ा, जेके पेर उघाड़ा ॿारड़ा आहिनि, जिन जी ग़रीबत उन्हनि जे ड्रेस में नज़र अचे पई, उन्हनि ते ख़र्च करे अरबे रुपया तव्हां लुटायो पिया तइलीम जे खाते में। 35 अरब तव्हां तरक़ियाती कमनि जे नाले ते रखो था, ऐं उहे तरक़ियाती कम थियनि बि कोन था, वापसि तव्हांजा लैप्स थियो था वञनि पिया। हिकु स्कूल ठाहियो तव्हां, ही सरकार जी ॻाल्हि था करियो, हिकु स्कूल ठाहियो जेको शहीद नसरुल्लाह गॾाणी जे नाले ते हुजे। माण्हुनि खे ख़ौफ़ न आहे, सरकार खे ख़ौफ़ आहे, छो त सरकार में इहे सरदार भोतार मुदे ख़ारिज वेठा आहिनि। अॼु असांखे उमेर अबाब यादि अचे थी पई। उमेर अबाब 6 सालनि खां इंसाफ़ जे लाइ वाझाईंदी रहे थी, ॿाॾाईंदी रहे थी, विढ़ंदे रहे थी, पर उनखे इंसाफ़ पले नथो पवे। किथे आहिनि असांजा इंसाफ़ जा इदारा? जेकॾहिं कंहिंखे छिक थी अचे, जेकॾहिं कंहिं कूड़ी ॻाल्हि करे थो त उन जे लाइ त 3 कतरा हारपिक जा पूरी मीडिया पाकिस्तान जी, पूरी जुडिशरी परेशान थियो थी वञे पई। सिंध पाकिस्तान जो हिसो न आहे। माई जिंदो पंहिंजो मक़सदु हासिल कयो, पर माई जिंदो खे उन जे लाइ केतिरी कुर्बानी ॾियणी पई हुई। 2 नौजवान धीअर साड़ाणियूं पयूं हुयूं। हींअर बि माई जिंदो जी जेका हालत आहे उहा बहितर न आहे, कसम पुरसी जी हालत में रहे थी। जॾहिं असां हुन खां पुछो हुयो त तव्हां वटि बि त जुर्गाई माण्हू पहुता हूंदा, पैसा खणी पहुता हूंदा, तव्हां उन्हनि सां उन जेको तव्हांजो पुटनि जो कातिल हुयो उन सां छा न कयो? हुन मूंखे चयो त इहा बाहि हुई, इहा बाहि हुई। असां ॾिसूं पिया विस्मात पठाणी, असांजी अमड़, उन जे अखियुनि में ऐं उन्हनि जे दिलि में बि इहा बाहि आहे। जेसि ताईं पूरी सिंध उन सां गॾु बीठी हूंदी, ऐं जेके इहे माण्हू जेके वक़्ताइत ईंदा आहिनि, पैसनि जे लाइ ईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ रूपनि में ईंदा, के डिॼारींदा तव्हांजो बच्चो वियो हलियो, हाणे छा थींदो, ॿियनि बच्चनि जो ख़्यालु कयो। माण्हू त घर वेठे बि मरियो था वञनि न। केतिरा माण्हू फ़ौत थिया हूंदा। जंहिं ॾींहुं शहीद नसरुल्लाह गॾाणी फ़ौत थियो आहे, उन ॾींहुं सिंध में केतिरा माण्हू फ़ौत थिया हूंदा, नौजवान फ़ौत थिया हूंदा, ॿार फ़ौत थिया हूंदा, के एक्सीडेंट में विया हूंदा, किन खे फुर कंदे मारियो वियो हूंदो, केतिरा ई ॿारड़ा हूंदा। पर हींअर नालो कंहिंजो थो अचे पियो? छो त हुन वेड़ांद खाती ताक़तवर माण्हुनि सां कमज़ोर माण्हू ताक़तवर माण्हू जे साम्हूं बीठो, ऐं उन्हनि जा बुर्ज रुली पिया आहिनि, उहे हथियारनि सां हीणा आहिनि। ही तंद हुई जेका तलवारुनि सां विड़ी हुई। सरकार सगोरी ते इल्ज़ाम बि आहिनि, छो त उन FIR न कटराई आहे। सरकार सगोरी खां ज़ाहिरा तवक़ो उन खां करियूं था पिया। साञावंद माण्हुनि जी त ॻाल्हि हिकु तरफ़ रखूं था, उहे पंहिंजो कमु पूरो कनि था पिया। सरकार सगोरी छा थी करे पई, हिकदमि FIR कटी वञे, जीअं मुस्मात पठाणी चवे थी तीअं FIR कटी वञे, नामालूम ते न कटी वञे, नाले सां कटी वञे, उन्हनि खे हिकदमि गिरफ़्तार कयो वञे। तफ़्तीश जे लाइ बहितर ऑफिसर चवंदा आहिनि न त असांखे ख़बर कोन्हे का प्रिया कुमारी खे कीअं असां करियूं, छो त उन जे लाइ त असांखे FIR में कंहिं उन ताक़तवर माण्हू जो नालो कोन्हे। हिते जॾहिं मुस्मात पठाणी ताक़तवर माण्हू जो नालो थो ॾिए त तव्हांजो SP चवे थो त न न न, तव्हां हिनखे सम्झायो। असां SP खे चऊं था तव्हां पंहिंजो पाण खे सम्झो। FIR कटणु मुतासिर दुर जो हक़ आहे, उहो हक़ तव्हां उन खां न खसियो। जंहिंजो उहा नालो ॾियणु चाहे थी पई, उहो नालो ॾियो, उन खे हिकदमि गिरफ़्तार कयो। ख़ुदा खां डिॼो, पंहिंजे ज़मीर खे अॻियां जवाबु न थियो। जंगल जो कानून न बनायो,
असां नथा चाहियूं त मुस्मात पठाणी खे अञा बि इंसाफ़ वठण जे लाइ वरी वधीक कुर्बानी ॾियणी पए। इहा कुर्बानियुनि जी खोड़ आहे। असीं सिंध जा माण्हू मुस्मात पठाणी सां गॾु आहियूं। असां संदसि बहादुर पुट खे सुर्ख सलाम पेश करियूं था पिया। असां हिननि जेके भाड़ेतू ऑफिसर आहिनि उन्हनि जी पूरी मज़म्मत करियूं था पिया। असां चाहियूं था त हिकदमि कानून हरकत में अचे, अज़ालो करे ऐं इन्हनि ॿारनि जे लाइ तइलीम जो मुनासिब बंदोबस्तु थिए। ऐं इहो नारो भोतार सां गॾु ई लॻे। जेकॾहिं माए फुट भोतार लॻे थो पियो त असांखे हाणे इहो नारो हणणु खपे। ऐं इहो सभिनी मिडिल क्लास सिंधियुनि जे लाइ आहे, ग़रीब सिंधियुनि जे लाइ आहे। तइलीम बहितर इंतकाम आहे। पंहिंजे ॿारनि खे बहितर तइलीम ॾियूं त जीअं इन्हनि मुदे ख़ारिज ताक़तवर माण्हुनि सां विढ़ण जे पोज़ीशन में अचनि, कलम जे ज़रिए, तइलीम जे ताक़त जे ज़रिए। नाज़रीन, तव्हांजे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। अल्लाह भाई।